नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त एहतसाब अदालत पार्क लेन रेफरंस में अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी मथां फ़र्द जुर्म लागू करे छॾियो। पार्क लेन रेफरंस जी ॿुधणी एहतसाब अदालत इस्लामाबाद में थी, जंहिंमें आसिफ ज़रदारी बिलावल हाउस कराची खां वीडियो लिंक के ज़रिए अदालत में पेश थियो, जॾहिं त ॿियनि जवाबदारनि जी भी वीडियो लिंक के ज़रिए हाज़िरी लगाई वई है। ॿुधणी दौरान आसिफ ज़रदारी चयो त मुंहिंजे वकील सुप्रीम कोर्ट में मसरूफ़ है, इन जी गैर मौजूदगी में फ़र्द जुर्म लागू नथो करे सघिजे, जंहिं ते फ़ाइज़ जज आज़म खान चयो है त फ़र्द जुर्म अवां ते लागू कई वेंदी। जेकॾहिं अवां जो वकील न आयो त असां हिन जी गैर हाज़िरी लगाईंदासीं। अदालत आसिफ ज़रदारी, अनवर मजीद, शेर अली, फारूक अब्दुल्ला, सलीम फैसल ऐं मोहम्मद हनीफ ते भी फ़र्द जुर्म लागू करे छॾियो। आसिफ ज़रदारी, अनवर मजीद समेत समूरा जवाबदार ॾोह क़बूल करण खां इनकार करे छॾियो। अदालत तरफ़ां आसिफ ज़रदारी मथां लागू कयल जुर्म में चयो वियो आहे त हिन बतौर सदर लाॻापियल इख्तियारनि ते असरअंदाज थी कर्ज़ जी रक़म फंड कंपनियुनि खे जारी कयूं आहिनि ऐं हिन बदनीयती सां पंहिंजे फंड कंपनी खे 1.5 अरब रुपए जो कर्ज़ ॾियारियो आहे ऐं हू पार्क लेन कंपनी जो डायरेक्टर हो। जालसाज़ी मंसूबो ठाहियो आहे। हिन फ्रॉड में हासिल थींदड़ रक़म पंहिंजी ज़ियाती मक़सद जे लाइ इस्तेमाल कई आहे। ही रक़म जाली बैंक अकाउंट्स में मोकिली वई आहे। जश्न आज़ादी जे पुरमुसरत मौक़े ते ऐं मुबारकबाद जे इश्तिहारनि जी बुकिंग जारी आहे। राब्तो कंदा 0308316128। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।